जुल्फी चांडियो साहब, छो भला कराची बार एसोसिएशन जी इलेक्शन तव्हां नथा कयो, नथा थियण ॾियो, हली छा रहियो आहे, असांखे ॿुधायो। बिल्कुल मुबशर, जीअं त जेके बार्स जूं इलेक्शन हूंदियूं आहिनि उहे तक़रीबन पाकिस्तान में जेके बि बार्स आहिनि उन सभिनी बार्स जी इलेक्शन सालाना बुनियाद ते थींदियूं आहिनि ऐं साल जो जेकी बॉडी हूंदी आहे चूंडियल बॉडी उहा पंहिंजे आख़िरी महीने में ऐं उहो बार जी इलेक्शन कराए नई जेकी बॉडी आहे उनखे वेलकम चई ऐं हू जेको आहे सो पाण हलिया वेंदा आहिनि, नई बॉडी पंहिंजो कमु शुरू कंदी आहे। पर मुसलसल जेकी कराची बार आहे, कराची बार एसोसिएशन सिंध जी तमामु वॾे में वॾी सभिनी बार्स खां वॾी बार आहे जिते 8000 खां वधीक जेको वकीलनि जो वोट आहे। उन बार्स जी इलेक्शन जेको दिसंबर में थियणी हुई ऐं दिसंबर खे अॼु जेको आहे सो 6 महीना गुज़री विया आहिनि, पर उहा इलेक्शन अञा ताईं कंहिं न कंहिं सबबनि जे करे जेको आहे सो मुलतवी थी वञे थी। पहिरियों सबब जेको हुयो इलेक्शन जो उहो जेको जज हुयो, डिस्ट्रिक्ट जज हुयो, जंहिंखे प्रिजाइडिंग ऑफिसर इलेक्शन कमिश्नर मुक़रर करे रखियो वियो हो। ऐं लास्ट टाइम जॾहिं मुकमल इंतज़ाम मुकमल हुया, पोलिंग जो अमल शुरू थी चुको हुयो, कुझु वोट बि पिया हुया, त उन टाइम इहा ख़बर पई त जेको इलेक्शन कमिश्नर आहे उनजी तबियत अचानक ख़राब थी वई आहे, जंहिंखे अस्पताल मूव कयो आहे, जंहिंजे करे उहो इलेक्शन उते ई पोस्टपोन थी वई। उन खां पोइ वकील बार जेकी एसोसिएशन जेकी अॻिली बॉडी हुई उन सिंध बार काउंसिल जो सीनियर वकील हुयो अकनवाज़ टालपर, उनखे जेको आहे सो इलेक्शन कमिश्नर मुक़रर कयो ऐं बाद में कुझु सबबनि जे करे उनखे हिकिड़ो ख़त वकीलनि जे तरफ़ां लिखियो वियो, जंहिंखां पोइ हुन पाण ई इन तां रिज़ाइन ॾिनी। उन खां पोइ वरी इहो अमल शुरू थियो। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां मुबशर त ही जेकी इलेक्शन जेकी आम रुटीन आहे, जेकी वकीलनि जी इलेक्शन थींदी रहंदी आहे, हर साल ते थींदी आहे ऐं उन में एॾो वॾो कॾहिं बि इशू न पैदा थियो आहे, पर ही इलेक्शन जेकी सिंध बार काउंसिल में वई, सिंध ऐं पाकिस्तान बार काउंसिल में वई, उन खां पोइ ही हाई कोर्ट में पिण इहो जेको अगेंस्ट में ही केस पहुतो इलेक्शन न थियण जो जेके इशूज़ हुया। त हाणे ताज़ो जेको रिसेंटली जेको चोथों भेरो इलेक्शन जो ऐलान थियो ऐं जॾहिं इलेक्शन पोलिंग अमल शुरू थियो त अचानक जेको आहे सो अंदरि जेके बूथ हुया उन मां वकीलनि जूं दाहूं पइजी वयूं, रड़ियूं पइजी वयूं, त जेके डबा आहिनि जिन में वोट कास्ट थींदो आहे उन डबनि में जेको आहे सो ऑलरेडी 50-50, 60-60, 100-100 वोट पयल आहिनि अॻ में, ऐं जंहिंखे वकीलनि खोलण जी कोशिश कई त जेकॾहिं ठीकु आहे वकील वोट ॾेई विया आहिनि त मिक्स वोट हूंदा, सभिनी उमेदवारनि खे वोट दाख़िल हूंदा, पर जॾहिं उहे वकीलनि उन डबनि खे उन वोट खे चेक कयो त हिक ई पार्टी खे, जेको वकीलनि जो चवणु आहे अगेंस्ट उन धुर जो, त हिक ई पार्टी खे, हिक ई माण्हू खे जेको आहे सो उहे सभु वोट सभिनी डबनि में जेके पियल हुया उहे जेको आहे सो मिलियल हुया, जंहिं तां पोइ हंगामा आराई शुरू थी ऐं हिकु दफ़ो ॿीहर वरी चोथों भेरो इहा इलेक्शन मुलतवी थी वई। उन खां पोइ मुख़्तलिफ़ धुरिन जेके वकील जेके ॿ धड़ा आहिनि, मेन जेके ज़ाहिरी तौर ते ॿ धड़ा आहिनि, उन्हनि हिक ॿिए जे मथां इल्ज़ाम बि लॻाया, मुख़्तलिफ़ इल्ज़ाम हुया। हिकिड़ी धुर जो इहो इल्ज़ाम हुयो त भई डबनि में वोट जेके पियल हुया ऐं उन खां अलावा कुझु अहिड़ा जेके वोटनि जा भरियल थेला पिण वकीलनि शो कया, जंहिंजी वीडियोज़ पाण असां वटि अची वयूं आहिनि ऐं वकीलनि जो इहो चवणु आहे त इहे थेला सॼा वोट जा भरियल हुया, जेके वोट उन्हनि में जेको आहे सो कास्ट थियल हुया, उन्हनि में ठप्पा लॻल हुया। जुल्फी चांडियो साहब, हेॾो वॾो हिकिड़ो त इहो इशू हॉट इशू हली रहियो आहे, छो त मुआशरे जा अहम पिलर चयो वेंदो आहे वकील साहिबान खे, वकीलनि खे, ऐं अगरि उहे ई धांधलियुनि में मुलविस हुजनि, उहे ई बैलेट पेपर्स पहिरियां ई फिल करे हिकिड़े बॉक्सिस में विझी छॾनि, त पोइ असीं इंसाफ़ जी उमेद कंहिंखां कंदासीं? बिल्कुलु सबा, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे त ही असांजे मुआशरे में वकील हिकिड़ी तमामु वॾी जेको अहमियत रखे थो, पर हाणे थियो छा आहे, रिसेंटली तक़रीबन 6 खां 8 महीना या साल खणी चइजे त वकील जेके आहिनि, मां त ईअं खणी चवंदुमि त या वकील जेको आहे सो उहे सियासत में काए पिया आहिनि या वकीलनि में सियासत काए पई आहे। त वकील जेके आहिनि उहे मुसलसल मुख़्तलिफ़ जेके इश्यूज़ आहिनि उन्हनि ते जॾहिं हू एहतजाज कनि था, धरणा आणनि था, जंहिंमें ताज़ो तव्हां ॾिठो हूंदो त बबरले धरणो जेको बबरलो में लॻाए वियो हुयो, उन खां पोइ घणो हाईलाइट थी विया आहिनि। जी सही पिया चओ तव्हां।
बिल्कुल बबरलो धरणे खां पोइ 26-27 तरमीम जी पिण कुझु वकीलनि जेके हिकिड़े धड़े जेको आहे उनजी मुखालफ़त कई ऐं उन खां पोइ कारपेट फार्मिंग वारो इशू हुजे या पीका एक्ट वारो इशू हुजे, हाणे उन जेको धड़ो मुसलसल इहो अॻिले धड़े ते इल्ज़ाम लॻाए रहियो आहे जेको वकीलनि जो ग्रुप आहे वकीलनि जो, हाणे उहो त हाणे जेको रिसेंट इलेक्शन कैंसिल थी आहे त इन में त जांच थियणु खपे त हा जेको इल्ज़ाम आहे वकीलनि जो उहो सही आहे, जेके ही वोट जेके ज़ाहिर कया विया आहिनि या जेके उन डबनि मां हथ कया विया आहिनि त जेकॾहिं वाक़ई उहे सही आहिनि त पोइ उन ते उहा जेके इलेक्शन कमिश्नर जेको मुक़ररु आहे उहो या जेके हिननि जूं तंज़ीमूं आहिनि सिंध बार काउंसिल आहे जेकी इलेक्शन कराइण चाहे थी त उहे उन ते नोटिस वठनि। ऐं ॿियो धड़ो जेको आहे जंहिंखे ॿियो ग्रुप असां चऊं उहो वरी हिकिड़ो ॿियो इल्ज़ाम उन अॻिली धुर ते लॻाए रहियो आहे त अहिड़ी धांधली जी का बि कंडीशन न आहे ऐं हुननि जो इहो चवणु आहे त हर बार जेकी आहे उहा लास्ट टाइम में पंहिंजी इलेक्शन कराईंदी आहे ऐं हिननि छो न इलेक्शन कराई, जेकॾहिं न कराई त हुनजा ज़िम्मेवार ही पाण आहिनि। ऐं उन खां अलावा उन्हनि ग्रुप जो इहो पिणु चवणु आहे त हाणे ही इलेक्शन मां भॼण जी कोशिशि कई थी वञे छो जो हू हाराइनि था, जंहिंजे करे बार बार को न को इशू ॼाणाए को न को एंगल ॼाणाए ऐं हू इलेक्शन खे पोस्टपोन कनि था। जॾहिं त मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिन टाइम जेके सिंध बार काउंसिल जी जेकी इलेक्शन थी हुई उनमें जेको ॿ भेरा हिकु दफ़ो जनरल सेक्रेटरी ऐं ॿियो दफ़ो सदर रहंदड़ सरफराज़ मेतलो जेको हिन भेरे हाराए वियो ऐं जेको हसीब जमाली खटी वियो, त हाणे हिकु जेको ग्रुप आहे जंहिंमें जेको सदर आहे आबिर नवाज़ वड़ाइच ऐं जनरल सेक्रेटरी गुलाम रहमान कोराई, उन जी सपोर्ट जेको आहे सो हाणोको सदर जेको सिंध बार काउंसिल जो आहे हसीब जमाली करे रहियो आहे, जॾहिं त ॿियो जेको ग्रुप आहे उनमें सदर आहे GM कोराई ऐं जनरल सेक्रेटरी अरशद शर आहे, उनजो अॻूणो सिंध बार काउंसिल जो सदर सरफराज़ मेतलो जेको उन्हनि जी सपोर्ट करे रहियो आहे। त तमामु वॾी सियासत थी वई आहे